रुकनदासी बुलड़ी शाह करीम जो इश्तिहारी ॾोहारी गिरफ़्तार करण दौरान फायरिंग में अहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। अहम ख़बर आहे, अवांखे अपडेट कंदा हलूं तो बुलड़ी शाह करीम में इश्तिहारी ॾोहारी गिरफ़्तार करण दौरान फायरिंग में अहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। फायरिंग जी ॾे वठि दौरान अहलकार ईदो सठियो ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस एक ॾोहारी सलाउद्दीन जमारी के गिरफ़्तार करे वरितो आहे। ज़ख़्मी पुलिस एहलकार ईदो सठियो इलाज लाइ हैदराबाद मुंतकिल कयो वियो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त बुलड़ी शाह करीम में इश्तिहारी ॾोहारी गिरफ़्तार करण दौरान फायरिंग में अहलकार ज़ख़्मी थी पियो आहे। फायरिंग जी ॾे वठि दौरान अहलकार ज़ख़्मी थियो आहे। पुलिस एक ॾोहारी सलाउद्दीन जमारी के गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त ज़ख़्मी पुलिस एहलकार के इलाज लाइ हैदराबाद मुंतकिल कयो वियो आहे। इन हवाले सां ॻाल्हि कंदासीं अली हसन रिंद सां। जी अली हसन, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बुलड़ी शाह करीम भरिसां आबादगार थाणे जी हद में इश्तिहारी ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाइनि जे सिलसिले में आबादगार जो SHO जेको ॻोठ वरियल जमारी में छापो हणी उते इश्तिहारी ॾोहारी जेके आहिनि हाकम जमारी, सलाउद्दीन जमारी ऐं उनजो ॿियो हिकिड़ो साथी उनखे गिरफ़्तार करण जे लाइ उते छापो हयो, जिते आबादगार पुलिस सलाउद्दीन जमारी खे गिरफ़्तार कयो। जेके ॾोहारी धुर जा माण्हू आहे उन्हनि जेको पुलिस मोबाइल ते फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें हिकिड़ो पुलिस एहलकार ईदू सठियो जेको ज़ख़्मी थी वियो, जंहिंखे हैदराबाद रेफर कयो वियो आहे। राब्तो करण ते DSP ॿुधायो त असां इश्तिहारी ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण वियासीं त हिननि पुलिस ते फायरिंग कई, जंहिंमें असांजो पुलिस एहलकार बि ज़ख़्मी थियो आहे, उनखे हैदराबाद रेफर कयो आहे। ऐं इहो बि चवणु हो त असांजो जेको वधीक जेके ॾोहारी फ़रार थी विया उनखे गिरफ़्तार करण लाइ ऑपरेशन जारी आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी अपडेट करण लाइ।